हेलो संगत, छा हाल आहे? ठीकु आहियो? मां चयो भले वेंदे वेंदे तकड़ में तव्हांखे राति वारे सिस्टम जी अपडेट ॾेई छॾियां। सो अॼु 17 तारीख़ पूरो जोबन हुयो सिलसिले जो। सॼो घोटकी, कंदकोट, शिकारपुर, जेकबाद, कशमोर वसाईंदो वसाईंदो आख़िर में सखर में एंट्री कयईं राति शाम जो। हाणे सखर खां पोइ छिकेर कमु कई सखर सॼो ज़िलो तव्हांजो खैरपुर, तव्हांजो लाड़काणो, वीडे रतेदेरे ताईं ऐं मेड़ ताईं हिन वक़्तु ताईं बाक़ाइदे सिस्टम हले थो पियो, स्ट्रॉन्ग, ताक़तवर। सो इहो माना राति 12-1 ताईं हलंदो। उनखां पोइ सुबुह जो निकिरी वेंदो, सिस्टम ख़तमु थी वेंदो। पर इहो साउथ तरफ़ ट्रेवल थो करे पियो। साउथ मतिलबु ॾखिण, ॾखिण ओलह जी डायरेक्शन में। हाणे ॾखिण ओलह जी डायरेक्शन में वञे त हिनजो मतिलबु छा थियो त इहो मींहुं खैरपुर मां एंट्री कंदो नौशहरे ज़िले में। हाणे नौशहरे ज़िले जा जेके बि शहर आहिनि, मोरो, कंडियारो, मेरापुर, भिरिया रोड, इहे सभई हिते बाक़ाइदे वसंदो। पक्का चांग समेत ठरी हुजे या स्विगेस हुजे या नगरेजा हुजे। उनखां पोइ उतां वरी थोरो ओलह तरफ़ रुख कंदो। सो नवाबशह ज़िले जा कुझु उतरियां हिसा जेके आहिनि, काज़ी अहमद या दौड़बांदी, नौशहरो तो तव्हांखे ॿुधायो। पोइ वरी दादू ज़िले में एंट्री थी वेंदी, माना मोरो खां एंट्री थींदी दादू, इहे भान सैदाबाद, मथां मेहड़, खैरपुर नातन शाह, सेवण, पोइ वरी सेवण वारा जबल, दादू वारा जबल, इहो काछो सॼो तव्हांजो जोही खां थींदो सिस्टम बलूचिस्तान राति या सुबुह जे टाइम ते निकिरी वेंदो। सो मुंहिंजे हिसाब सां त सिस्टम पाण मल्हायो आहे ऐं बाक़ाइदे वसियो आहे खोड़सार इलाइक़नि में। सॼी सिंध वसियो आहे। उमेदु कोन्हे सिस्टम मां त बदीन में बि सुठा आविष्कार थिया आहिनि। तव्हां ख़ासि तौर ते टंडे बागे मां ॾाढी सुठी रिपोर्ट आई आहे। मीरपुर ख़ास में तमामु वॾो मींहुं पियो आहे, सुठी रिपोर्ट आई आहे। उमरकोट, छ्योर, इहे इलाइक़ा बि बाक़ाइदे वसिया आहिनि। ऐं सागड़ में त तबाही थी वई आहे। सागड़ में वॾे पैमाने ते मींहुं पियो आहे। नवाबशह ज़िले में एतिरो मींहुं कोन पियो आहे, पर लॻे थो राति नवाबशह खे मां सुठो सटको ईंदो। बाक़ी नौशहरो ऐं जेको दादू, इहो जेको पासो आहे, मां ट्रिकुंडो जेको ठहे थो, नौशहरो, मोरो, दादू, इन में वधि में वधि मींहुं पवंदो। पोइ दादू मां सिस्टम जेको निकिरी करे ओलह वेंदो। बाक़ी रही ॻाल्हि हाणे सुभाणे जे सिस्टम जी या परीं जे लाइ, त मुंहिंजे ख़्याल में सुभाणे को ख़ासि मींहुं कोन्हे। बाक़ी थोरो घणो मींहुं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पइजी सघे थो, सॼी सिंध में सो बि। सुभाणे ॾींहं जो बि सॼी सिंध में नॉर्मल मींहुं पवंदो, मामूली, ठीकु आहे न। बाक़ी उहो जेको ताक़तवर सिस्टम हुयो अॼु राति निकिरी वेंदो। वरी 4-5 ॾींहं को बि सिस्टम कोन्हे को। ऐं 24 तारीख़ हिकिड़ो ॿियो सिस्टम डेवलप थिए थो पियो राजस्थान में, जंहिंजी एंट्री जेका डायरेक्टली थर मां थींदी। तो थर में हिन वक़्तु चङो मींहुं पियो आहे, एॾो घणो त न आहे पियो, पर सुठो पियो आहे। सो उहो सिस्टम 24-25-26 वारो मुंहिंजे ख़्याल में थर में एंट्री कंदो ऐं कारुंजर खां वठी नौकोट ताईं, उमरकोट खां वठी डीपले ताईं जेके बि इलाइक़ा आहिनि उन्हनि में घणो मींहुं पवंदो। बाक़ी फ़िलहाल उनजी अपडेट साफ़ ख़ासि कोन्हे का। सुभाणे परीं ताईं ॻाल्हि वाज़ी थींदी, पोइ तव्हांखे अपडेट कंदासीं। बाक़ी राति इहे इलाइक़ा जेके विचोले वारा ऐं ओलह उत्तर सिंध वारा, बसि ख़ैर सां गुज़रे तव्हांजी। थी सघे थो ॿोॾि बि अची वञे। ॿोॾि जो मतिलबु बरसाती ॿोॾि, दरिया जी ॿोॾि न। शहरनि में पाणी बीहंदो, वरी 2-3 ॾींहं मींहुं कोन्हे, 8 ॾींहं मींहुं कोन्हे तव्हां वटि उत्तर सिंध में। पाणी उमेद आहे निकिरी वेंदो ऐं सारियल बेल्ट आहे, सो पाणी जी ज़रूरत फ़सुल खे बि आहे। सो उमेद आहे नुक़सानु कोन थींदो ऐं शयूं बहितर थी वेंदियूं, ठीकु आहे। सो हीअ हुई अपडेट हिन वक़्तु ताईं जी। थैंक यू।